नाज़रीन, असां सां गॾु महिमान आहे या मेहताब सिंह ॾहर, पाण सूबाई वज़ीर आहिनि रेवेन्यू खाते जा, हिन खां अॻु पॉपुलेशन खाते जा पिणु वज़ीर रहिया आहिनि ऐं सियासत खे विरसे में मिली आहे। साॻे वक़्तु सूबाई नायब सदर आहिनि पाकिस्तान पीस पार्टी सिंध जा। हम सभु ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हियूं सवेर हली पई सियासत जे हवाले सां, त अवां हिन वक़्तु माशाल्लाह वज़ीर बि आहियो, सियासत में अहम मक़ाम इहो ई हूंदो आहे त माण्हू सूबाई वज़ीर थिए पार्टी वज़ीर, ऐं माशाल्लाह इंशाल्लाह ॾींहं पिया आहिनि, अॻिते सियासत हलंदी रहंदी। अवां जवानी में माशाल्लाह कॉलेज यूनिवर्सिटी परॾेह में तालीम हासिलु कई, त कहिड़ियूं यादगिरियूं आहिनि तालीम दौरान, कहिड़ियूं शरारतूं कंदा हुओ, कीअं लाइफ खे इंजॉय कयो? एक्चुअली से तालीम जॾहिं कॉलेज लेवल ते या स्कूल लेवल ते मुख़्तलिफ़ एक्टिविटीज़ माना रहंदियूं आहिनि, उहो स्टेज हिकिड़ो ईंदो आहे। ऐं हाई स्कूल जी लेवल ते अव्हांखे ॿुधाईंदो हलां त आउं हिकिड़ो बहितरीनु पढ़ाई सां गॾोगॾु बहितरीनु प्लेयर बि हुयुसि। पंहिंजे हाई स्कूल में क्रिकेट टीम जो कप्तान रहियोसि, ऐं कैप्टन रहियोसि। यानी कि ऐं इन टेन्यूअर में जेको बि हाई स्कूल में वक़्तु गुज़रियो, उन में स्पोर्ट्स एक्टिविटीज़ में बि वधीक असां हिसो वरितो। मां सम्झां थो त डिस्ट्रिक्ट टूर्नामेंट्स आहिनि मुख़्तलिफ़ जेके आहिनि ज़िलनि सां। मूंखे यादि आहे त असांजो स्कूल जी हिकिड़ी बहितरीनु टीम हूंदी, लाड़काणो, सखर, रोड़ी, इन्हनि ज़िलनि जी टीमनि सां बि फाइनल में असां जेको आहे सखर जी टीम खां हारायो, यानी कि फाइनल में पहुतासीं। ॿियो नंबर असांजे हाई स्कूल जी टीम आई। उहो हिकिड़ो हाई स्कूल जो उमिरि जे लिहाज़ सां एक्टिविटीज़ जे सां हिकिड़ो अलहदा हिकिड़ो पीरियड आहे। उन खां पोइ कॉलेज लाइफ आहे, उते वरी हिकिड़ो मुख़्तलिफ़ यानी कि ज़ाहिर आहे उहो थिए थो। मूंखे यादि आहे त असांजो हिकिड़ो दोस्तनि जो ग्रुप हूंदो हुयो, पोइ यानी कि शरारतनि हिकिड़ी मोटरसाइकिल दोस्त जी हूंदी, त पोइ मूंखे यादि आहे त असां 7 ॼणा बि मोटरसाइकिल ते वेही सत वेही करे, यानी कि हिकिड़ो असांजो ग्रुप हुयो पंहिंजो, ज़्यादा अटैचमेंट जेको हूंदो आहे दोस्ती जो, माना एक्टिविटी। हालांकि शुरू खां वठी ऐं कॉलेज में बि रहियो हुउसि, पर मूं वटि गाॾी हूंदी हुई, पर उन हूंदे बि हिकिड़ी एक्टिविटी तौर ते माना मोटरसाइकिल ते 7 ॼणा दोस्त चढ़ी हम आंगी बि हुई। ऐं उन सां गॾोगॾु हिकिड़ो यानी कि उस्ताद बि जेके असांजा प्रोफेसर्स हुया, हिकु सुठो स्टूडेंट जी हैसियत सां बि ऐं एक्टिविटीज़ में बि जेको हिसो वठे त उन्हनि खे वधीक लाइक कंदा। मूंखे यादि आहे चङी तरह जॾहिं असां पास आउट कयो त उतां जो प्रिंसिपल हूंदो सहूलत हुसैन मिर्ज़ा इस्लामिया कॉलेज जो। वो यानी कि प्यार में चाहिए, आज मुझे दुख भी हो रहा है कि मेरे कॉलेज के अच्छे स्टूडेंट और शरारती स्टूडेंट जा रहे हैं, लेकिन खुशी इस बात की है कि आप लोग अच्छे यानी कि स्टूडेंट थे, आपको अच्छा जो है वो फील्ड मिल गई है मेडिकल में या इंजीनियरिंग में। जो भी दोस्त थे हम लोग उनको माना हर असां सुठे सुठे जेके भी ग्रुप जा दोस्त हुआसीं के इंजीनियरिंग कॉलेज में हलिया विया, के वरी मेडिकल फील्ड में हलिया विया। अहिड़ी शरारत जेकी अव्हांखे न विसरंदी हुजे, जिते अॼु बि पछता थींदो हुजे, कंहिंखे तकलीफ़ आई हुजे कॉलेज जे वक़्तु या स्कूल जे वक़्त में? तकलीफ़ मां सम्झां थो शरारतूं ॿारणी में थींदियूं आहिनि, पर मां सम्झां थो त असां अहिड़ी का शरारत कोन कई जंहिंमें का तकलीफ़ अचे। यानी कि हिकिड़ा एंटरटेन जे हिसाब सां बि हिकु यानी कि हिकिड़ो छा चइजे उनखे किरियल बि न, हिकिड़ो दायरे में रही करे काफ़ी असीं शरारतूं कयूं, पर अहिड़ी का बि ॻाल्हि शरारत अहिड़ी कोन कई जेकी नुमाया शरारतूं जेके इख़्लाक़ियात जे दायरे जे अंदरि हुजनि। असां एक्चुअली ऐं इहो ॿुधाईंदो हलां, फ़र्ज़ु कयो हिकिड़ो इहो असीं ख़ासि करे मोटरसाइकिल ते जेको हुयो इहो पाण में। ऐं ॿी वरी वॾी ॻाल्हि इहा आहे जो उन वक़्त में असां वटि हूंदी को एजुकेशन, यानी कि सभई दोस्त जेके हुया पढ़ण में बि सुठा हुया, पर उन सां गॾोगॾु असां सां गॾु जेको आहे यानी कि उन वक़्त जो माहौल अहिड़ो जो हिकिड़ो फैमिली वारे सिस्टम सम्झी करे
पोइ गर्ल्स स्टूडेंट माना असांजे ग्रुप में ई वधि में वधि एक्टिव थी करे का छोकिरी जेकी हुई असां सां शामिलु हूंदियूं हुयूं ऐं मुख़्त यानी कि हिकिड़ो फ्रेंडशिप में असीं यानी कि जीअं ब्रेक थिए थो त उते मुख़्तलिफ़ एक्टिविटीज़ में रांदियूं बि कयूं जंहिंमें असां सभु गॾिजी माना इहो कोन फ़र्ज़ु कयो क्रिकेट मैच आहे उहो रांदासीं त उन में असां सां गॾु प्लेयर्स वरी जेको लेडीज़ बि छोकिरियूं बि हूंदियूं हुयूं यानी कि हिकिड़ो रिवायती चइजनि या इनखे चवनि सुठी एक्टिविटीज़ करण सां इहो हिकिड़ो मां सम्झां थो असांजे प्रोफेसर्स खे बि इहा ॻाल्हि भाईंदी हुई त हिकिड़ो सुठो इम्पैक्ट पए पियो छोरा छोकिरा न आहिनि छोकिरपन खे कॾहिं बिल्कुलु त इंसानु आहे जॾहिं को एजुकेशन जी ॻाल्हि कई त अखियूं वड़ियूं किथे हिकिड़े गुज़ारिश कयां इंसानु अगरि इश्क नथो करे त मां सम्झां थो उहो अधूरो आहे कंहिंखां बि फितरत आहे उन हद ताईं जेको आहे ऐं सम्झंदुसि कोन वियासीं जिते माण्हू हिकिड़ो शादी करे इश्क त अमल आहे डेफिनेटली इहो आउं ॿुधाईंदो मेडिकल कॉलेज में केरु हुया उहे ज़ाहिर आहे न घणा इन शइ जो आउं क़ाइल न आहियां बिल्कुलु पहिरियों त तव्हां ऑफर कई या हुन पासे खां ऑफर आई सची ॿुधायूं त ऑफर वारी ॻाल्हि कोन हुई यानी कि अंडरस्टैंडिंग बिल्कुलु डेफिनेटली इहो इज़हार बि थींदो आहे न त पहिरियों तव्हां सुठा था लॻो बहितर आहियो इहा ऑफर काॾा आहे तव्हांजे पासे खां हुन पासे खां इहो हिकिड़ो त म्यूचुअल इहो रिश्तो जेको आहे इहो हूंदो आहे म्यूचुअल जेकी आहे अंडरस्टैंडिंग सां ई ऑटोमेटिक उभरी अचे थो इहा पोइ सम्झ कोन थी लॻे त पहल कंहिंखां थी माण्हू शर्मिलो हूंदो आहे सॼी उमिरि गुज़री वई हयाती ख़तमु थी वई न इश्क ज़रूरु कयो शर्मिलेपन में वक़्तु घणो गुज़ारियो पछता कोन्हे तव्हां उन सादगी जे करे उहो इज़हार न करे करण सबबु न एक्चुअली आउं सम्झां थो त जेको बि टाइम पास थी वियो गुज़री वियो तमामु आउं सम्झंदो आहियां गुज़री वियो बहितर हूंदो ऐं उनखे सम्झंदो आहियां इहो कोन आहे जो अॻे हली को पछतावो कजे न कोशिशि इहा हूंदी आहे त कहिड़ो बि वक़्तु अचे उनखे बहितर खां बहितर तरीक़े सां इंसानु गुज़ारे जीअं अॻे हली को उनजो अहसासु न थिए त मूंखां हीउ कुझु ग़लति थियो या मूं हीउ न करे सघियुसि पर जेको कुझु पंहिंजी दिलि में या दिमाग़ में सोचियो हूंदो उन शइ खे ज़रूरु अचीव कयो हूंदो इन करे को बि कॾहिं मूंखे पछताओ या कॾहिं इहो कोन रहियो त काश ऐं उन वक़्त में हीउ कयां त हीउ हुजे हा पर न मुंहिंजो जेकी सोच हूंदी आहे उहा ई सोच जेकी आहे तकमील ते पहुचंदी आहे अॻु ख़त मोकिलिबा कबूतरनि जे वसीले अवां जे दौर में वरी पोस्ट जे वसीले वॾा ढिघा ख़त लिखबा टपाल में लिख लिखा हिन वक़्तु दौर आहे वरी SMS ऐं ईमेल जो अवां को ख़त वग़ैरह लिखियो न अहिड़ी का बि अहिड़ी शरारत कोन कई अहिड़े क़िस्म जी कोन मूंखे हिकिड़ो यादि पए पियो असीं मेडिकल में जॾहिं पढ़ंदा हुआसीं उते बि असांजो हिकिड़ो बहितरीनु सुठो यानी कि एक्टिविटीज़ जे हिसाब सां बि पढ़ाई जे हिसाब सां बि हिकिड़ो ग्रुप हूंदो हुयो पोइ एग्ज़ाम जॾहिं थींदा हुआ त पोइ असां इहे दोस्त सभु गॾिजी दोस्त हूंदा हीराबाद में डॉक्टर अली गौर शाह साहब डॉक्टर हसन मुराद शाह साहब पोइ असीं दोस्त 5-8 ॼणा गॾिजी उनजे घर ते इम्तिहाननि जे ज़माने में तयारी कंदा हुआसीं यानी कि हिकिड़ो शरारत वारो पासो जेको पासो आहे यानी कि पढ़ण खां पोइ जॾहिं असां छित ते वेंदा हुआसीं पतंगबाज़ी बि कंदा हुआसीं उन ज़माने जी आउं तव्हांखे पर इहा ॻाल्हि शायदि असां दोस्तनि खां अलावा कंहिं ॿिए खे ख़बर कोन्हे पर आउं अॼु इन खे अव्हां जे साम्हूं ॿुधाइणु पसंदि कंदो लॻड़ उॾारी करे सची थो ॿुधायां त मूं अहिड़ी शरारत बि कई जो उन में नंबर फ़ोन जा लिखी कागज़ ते उहो उन डोर में विझी जॾहिं पतंग में विझिबो त उहो ऑटोमेटिक
हली करे उहो एंड ताईं पतंग ताईं पहुचंदो पोइ उन पतंग खे जेको आहे कंहिंजे घर ते किराए यानी शरारत हिकिड़ी जे थिए थी कंहिंखे पोइ जिते छोकिरियूं जंहिं घर में पर अहिड़े उन पतंग खे वरी उते किराए करे यानी कि उनके एहसास थिए का ख़त आयो आहे या चिठी आहे माना हिकिड़ी जस्ट फॉर एंटरटेनमेंट का हिकिड़ी तफ़री माना कि अहिड़ा बि किसा नवां तरीक़ा इजाद कंदा लगन में पर्ची विझी तो मोकिले छॾींदा ख़ूबसूरत तरीक़ो यानी कि कबूतर पोस्ट का कम तो लगण का कम तो आहे सुठो तरीक़ो आहे जॾहिं परॾे विया त लंडन उते ज़ारा अंग्रेज़ त ज़ारा अंग्रेज़ छोकिरे नवां ऑफर बि कई हूंदी त शादी कयो इन क़िस्म जी ऑफर्स उन दौर में ॾाढी ठीकु ठाक थींदियूं हुयूं पाकिस्तानी खे ख़ासि करे अॼु का 20 साल आहे अहिड़ी का ऑफर आई हुते साईं ईमानदारी सां ऐं इहो तव्हांखे ॿुधाईंदुसि जॾहिं माण्हू ॿाहिरि वञे थो पढ़ण जे लाइ हिकिड़ो इमेज खणी थो वञे ऐं उते वञण खां पोइ इहो महसूसु थिए थो फील थिए थो त यार आउं सिर्फ़ु हिते जे आयो आहियां हायर स्टडी जे लाइ जे आउं सुभाणे कुझु न करे सघियुसि त पोइ आउं वापसि ॻोठु पंहिंजे पेरेंट्स खे वालदेन खे पंहिंजे दोस्तनि खे कहिड़ो जवाबु ॾींदुसि कहिड़ो मुंहुं खणी वञिबो सची थो ॿुधायां मूंखे इहो पहिरियों जॾहिं उते आउं वियुसि त इहा ई ॻाल्हि मुंहिंजे ज़हन में हुई त कुझु न कुझु ज़रूरु हासिलु कजे इन तरफ़ बिल्कुलु तवजा ई कोन ॾिनी त को परदेस में आहियूं या यूरोप में आहियूं या उतां जो जेको कल्चर आहे या उतां जी जेकी आज़ादी आहे उन मां को फ़ाइदो वठिजे पर न मुंहिंजो सिर्फ़ु इहो एम हुयो त जंहिं मक़सद सां माण्हू आयो आहे उन खे ज़रूरु अचीव पहिरियों करे मूंखे इहो ज़हन में हूंदो त वालदेन ख़र्चु ॾेई मूंखे हिते पढ़ाइण लाइ मोकिलियो आहे त उहो ख़र्चु रायगा न कजे ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हियूं हलनि पियूं पर मजबूरी आहे हिन लाइ साई वठण जी नाज़रीन असां सां गॾु महिमान आहे जाम मेहताब हुसैन डहर पाण सूबाई वज़ीर आहिनि रेवेन्यू जा ऐं पाकिस्तान पीस पार्टी सिंध जा नायब सदर आहिनि ऐं ब्रेक खां पोइ ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हियूं अञा हुन जा पासा लाचार ज़िंदगी जा उन ते ॻाल्हाईंदासीं